अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वढे जिन वढियास वरी वेजी से थिया, तुरत बधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हींड़ा तिनी पास घारत घायल न थी। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जा माग ॿुधे पियो उन्हनि मिठी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 20 जून 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवं इहा ई दुआ त जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा सिंध में होश ऐं हवास वञाईंदड़ गर्मी आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मथां वरी बिजली जी बंदिश ऐं अणाएलानियल लोड शेडिंग आवाम जे अहजनि खे वेतर वधाए छॾियो आहे। माहौलियाती तब्दीलियुनि सबबि हूअं त सॼी दुनिया ऐं समूरो मुल्क मुतासिर आहे, पर सिंध जूं हालतूं उन हवाले सां वधीक ख़राबु आहिनि। सॼे मुल्क जी भेट में सिंध में बरसातूं घटि थियूं पवनि। गर्मी जो ज़ोर बरसातनि सबबि टूटी सघे थो, पर सिंध घटि बरसातनि सबबि घणी गर्मी भोॻे रही आहे। माहौलियाती असरनि ऐं गर्मी पद खे घटाइण लाइ जीअं त ॿेला अहम किरदारु अदा कनि था, पर सिंध में ॿेलनि मां वणनि जी वाढी, ॿेलनि जे ज़मीनुनि ते सरकारी सरपरस्ती में थींदड़ कब्ज़ा बि हालतनि खे वधीक संगीन बणाए रहिया आहिनि। हुक्मराननि जे माहौल दुश्मन पॉलिसियुनि सां माहौलियाती तबाही जो तसलसल तेज़ थी रहियो आहे। तोड़े जो हर साल बजट में माहौलियात लाइ फंड रखिया वञनि था, पर ख़बर नाहे त उहे फंड कहिड़ी खॾ में हलिया था वञनि। जेसिताईं दुनिया जे ॿियनि मुल्कनि वांगुरु सिंध बि माहौलियाती तब्दीलियुनि वारनि हालतुनि में पाण सां ठहिकाए जीअण जा ढंग न सिखिया त हिते ज़िंदगी वधीक ॾुखी ऐं हालतूं वधीक ख़राबु थी वेंदियूं। पाकिस्तान जेको अॻु कुदरती हुसन ऐं गूनागून माहौलियाती सरिश्तो रखंदड़ हो, अॼु माहौलियाती तब्दीलियूं उन ते सख़्तु असरअंदाज़ थी रहियूं आहिनि। वधंदड़ गर्मी, ग्लेशियर जे ॻरण, गैर मुतवक़ा मींहुं ऐं ख़तरनाक ॿोॾूं न फ़क़्ति इंसानी ज़िंदगी खे मुतासिर कनि थियूं, पर मुल्क जी मईशत खे बि शदीद नुक़सानु पहुचाए रहियूं आहिनि। पाकिस्तान में ॿेलनि जी एराज़ी जेका आलमी तौर ते सरासरी तरह 31% जे मुक़ाबले में सिर्फ़ु 5% आहे, माहौलियाती तब्दीलियुनि जी शिदत खे वधीक वधाए रही आहे। माहौलियाती तब्दीलियुनि जे करे ज़राइत जेका पाकिस्तान जी मईशत जी असास आहे, इंतिहाई मुतासिर थी रही आहे। पाणी जी खोट, ज़मीननि जी ज़रख़ेज़ी में घटिताई ऐं फसलनि जी पैदावार में घटिताई जहिड़ा मसइला दरपेश आहिनि। उन सां गॾु ॿोॾ ऐं सोकाड़े समेत मौसमी हालतूं बुनियादी ढांचे खे नुक़सानु पहुचाइनि थियूं, जंहिंसां मईशत ते वधीक दबाव ईंदो आहे। ॿेला न रुॻो कार्बन डाइऑक्साइड जज़ब कंदा आहिनि, पर ज़मीन खे खाद खां बचाईंदा आहिनि, पाणी जा ज़ख़ीरा महफ़ूज़ रखंदा आहिनि ऐं हयातियाती गूनागूनियत खे फ़रोग़ ॾींदा आहिनि। पाकिस्तान में बिलियन ट्री सुनामी ऐं 10 बिलियन ट्री सुनामी जहिड़ा वण पोखण जा मनसूबा ऐलाननि खां अॻिते वधी न सघिया। पाकिस्तान खे माहौलियाती तब्दीलियुनि जा चैलेंज दरपेश आहिनि, पर ॿेला पोखण जहिड़नि क़दमनि सां असीं उन्हनि खे कंहिं हद ताईं मुंहुं ॾेई सघूं था। हुकूमत, निजी शोबो ऐं अवाम खे गॾिजी कमु करणु घुरिजे त जीअं असीं मुल्क खे माहौलियाती तबाही खां बचाए ऐं हिकु महफ़ूज़ मुस्तक़बिल जी बुनियादु रखी सघूं। सिंध में पाणी जी खोट ऐं वणनि जी वाढी सबबि माहौलियाती तब्दीलियूं ऐं संगीन मसइला दरपेश आहिनि। सिंध जी कुल एराज़ी जो सिर्फ़ु 2.5% इलाइक़ो ई वणनि सां आबाद आहे, जेको आलमी मयार खां इंतिहाई हेठि आहे। उनखां सवाइ कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी न छॾण सबबि इंडस डेल्टा 1883 ईस्वी खां वठी तक़रीबन 92% पंहिंजी वसत वञाए चुको आहे। जर में लूणियाठ वधी वई आहे। साहिली पट्टी जी मईशत ऐं माहौलिया जी तबाही सबबि उतां वॾे पैमाने ते लॾपलाण जारी आहे। दरियाई ॿेला पाणी जी खोट ऐं गैर क़ानूनी वाढी सबबि तेज़ी सां ख़तमु थी रहिया आहिनि। ॿेलनि जी तबाही जे करे मिटी में नामियाती मादो घटिजी रहियो आहे, जंहिं सबबि मिटी जी जोड़जक कमज़ोर थी रही आहे, ज़रख़ेज़ी घटिजी रही आहे। सिंध में अॻु ॿेला पोखिया वेंदा हुआ। जॾहिं दरिया उथल खाईंदो हो त कचे में हेलीकॉप्टरनि जे ज़रिए चीचका छटे होड़ियूं पोखियूं वेंदियूं हुयूं,
पर हाणे उहे ज़माना न आहिनि रहिया। वण पोखण जे बदिरां वणनि जी वाढी ते ज़ोर आहे, जंहिं करे सिंध में माहौलियात तबाह थी चुको आहे ऐं माहौलियात जो मईशत सां सिधो तालुक़ु आहे। माहौलियात जी तबाही जो नतीजो मईशत जी तबाही जी सूरत में ज़ाहिर थींदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में ॿेलनि तां सरकारी सरपरस्ती में थींदड़ कब्ज़ा ख़तमु कराया वञनि, सिंध में नवां ॿेला पोखिया वञनि ऐं वणनि जी वाढी रोकण लाइ क़दम खंया वञनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध ते न ॼाण केतिरा सिज उभरी लथा, पर गुरबत ऐं बदहाली ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे। हर फ़र्द जो सवाल इहो ई साॻियो आहे त आख़िर गुरबत ऐं बदहाली कॾहिं ख़तमु थींदी। इन समूरी सूरतहाल ते लेखराज मेघवाड़ लिखे थो, जॾहिं बि इंसानी जी तारीख़ ॾांहुं अख फेरायूं था त हिकु अमराणो रवैयो ऐं हक़ीक़त असांजे साम्हूं अची बीहंदी आहे। बुख जेका न रुॻो पेट जी पर रूह समाज ऐं फ़िक्र खे बि निपोड़ींदी रही आहे। बुख सिर्फ़ु ख़ुराक जी खोड़ जो नालो त न आहे, पर उहा हिकु अलामत आहे उन इंसानी बेहसी जी जेका वसीलनि जी विरछ खे अण बराबरी जे घाटनि पाछनि में लिकाए छॾींदी आहे। वर्ल्ड बैंक जी ताज़ी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान जी आबादी जो 16.5% यानी तक़रीबन 3 करोड़ 70 लख माण्हू इंतिहाई गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी घारे रहिया आहिनि ऐं उन्हनि मां बि अक्सर सिंधी ज़मीन ते साहनि जे सुरनि सां जुड़ियल आहिनि। सुवालु आहे त छा असां बुख खे सिर्फ़ु शुमार जी अख सां ॾिसंदा रहंदासीं या उनखे फ़िक्र तारीख़ ऐं फ़लसफ़े जी रोशनी में बि सम्झंदासीं। बुख जी तारीख़ उन ॾींहं खां शुरू थिए थी जॾहिं इंसानु ज़राइत खां अॻु वारे दौर में फितरत जे रहम करम ते हो, पर जीअं त तमुदन जुड़ियो, वसीलनि जे कब्ज़े लाइ तबिका पैदा थिया ऐं उन ॾींहं खां वठी बुख हिकु ख़ासि तबिके जो मुक़दर बणिजी वई। चीन जे फ़लसफ़ी लावज़ी चयो हो, जंहिं रियासत में माण्हू बुख विघे मरनि उते हुकुमराननि खे शर्म अचणु घुरिजे। इहा ॻाल्हि जेका सदियूं पुॼाणा पुराणी आहे, पर अॼु जी हिन सिंध ते भरपूर लागू थिए थी। सिंध जेका तहज़ीबनि जे ॼमण जी धरती रही आहे, अॼु साॻी धरती बुख जे वहकरनि हेठि आहूं ऐं सुरका बणिजी वई आहे। हीअ फितरी वसीलनि सां मालामाल इलाइक़ो जिते दरिया वहंदा हुआ, अॼु पाणी लाइ तड़पंदड़ अखियुनि जी धरती बणिजी चुको आहे। हिते जे माण्हू जी बुख सिर्फ़ु रिज़्क़ जी बुख न आहे, बल्कि उहा इज़त, इंसानियत ऐं ज़िंदगी जी बुख जो लाज़वाल दौर आहे। फ़लसफ़े जी दुनिया में बुख खे हिकु वजूदी बुहरान तौरु ॾिठो वियो आहे। जॉन पॉल सार्तर जे वजूदियत जो बुनियादी नुक़्तो आहे त इंसानु बग़ैर माना जे पैदा थियो आहे, पर माना पाण खे ॾियण जो ज़िम्मेवार बि पाण आहे। पर जॾहिं इंसान जे पेट में ॻड़कण लाइ कुझु बि न हुजे त पोइ माना जी ॻोल्हा बि बुख थी पवे थी। अहिड़ी हालत में ज़िंदगी जो मतिलबु फ़क़्तु जीअण न पर रोज़ु मरण बणिजी वेंदो आहे। कार्ल मार्क्स पंहिंजे इक़्तिसादी फ़लसफ़े में लिखियो त इंसानी तारीख़ तबिकाती जदोजहद जी तारीख़ आहे, पर जॾहिं तबिका एतिरा त ना बराबर हुजनि जो हिकु तरफ़ कंध मथे नथो थिए ऐं ॿिए तरफ़ मथो वाव नथो लॻे, त उहा जदोजहद फ़क़्तु सियासी न पर इख़लाक़ी, रूहानी ऐं फ़िक्री बहिरान बणिजी वञे थी। मार्क्स जी मुताबिक़ गुरबत पैदावार जे फीथनि जो नतीजो न आहे, बल्कि उन वसीलनि जे कब्ज़े जो नतीजो आहे जेको इज्तमाही जे नाले ते इनफ़रादी जी वालार बणिजी चुको आहे। इहा ॻाल्हि ॼाण जी ज़रूरत आहे त सिंध जो इंतिहाई गुरबत जी फ़हिरिस्त में मथां हुजणु फ़क़्तु कुदरती आफ़तनि, ज़रई तनज़ली या वसीलनि जी खोट सबबु न आहे, पर उहा इदारनि जी नाइंसाफ़ी, हुकूमती बेहसी ऐं मुआशरती बेक़दरी जो नतीजो पिणु आहे। जिते जागीरदारी निज़ाम अञा ताईं माण्हुनि जे साहनि ते क़ाबिज़ आहे, उते तालीम, सिहत ऐं रोज़गार सिर्फ़ु अमीरनि जे विरसे तौरु ॾिसण में अचे थो। निढड़नि ॻोठनि में ॿार अधु बुखिया स्कूल वञनि था, जेकॾहिं वञनि बि त उते न उस्ताद आहे, न उमेद, न इल्मी ॾीओ। ख़लील जिब्रान पंहिंजे किताब में लिखियो हो, बुख न सिर्फ़ु जिस्म खे पर रूह खे बि विहाईंदी आहे। जॾहिं असां इंसानी हक़नि, तरक़ी ऐं आज़ादी जी ॻाल्हि करियूं था त उनमें बुख जो ज़िक्र न हुजे त उहे लफ़्ज़ फ़क़्तु ख़िताबत बणिजी वञनि था। बुख हिकु ध्यानु तलब सदा आहे जेका हर दौर जे ज़मीर खे धकु ॾेई रही आहे।
नतशीअ जी नज़र में इंसानियत अञा मुकमिल न थी आहे। अञा त उहो ओवरमैन पैदा थियणो आहे जेको पंहिंजे हदनि खे टोड़े नए इंसानी क़दरनि जी तश्कील करे। पर नतशी जो ओवरमैन सिंध जे रिड़नि में बुखियल अखियुनि सां नथो पैदा थी सघे। ओवरमैन जी तख़लीक़ लाइ पेट भरियल दिलि आज़ाद ऐं ज़हन आगाह घुरिजनि। सिंध लाइ गुरबत मां निजात जो रस्तो रुॻो इमदाद या तरक़ियाती मनसूबनि मां न निकिरंदो, पर उनजी शुरूआति शऊर जी तक़सीम सां थींदी। तालीम, ज़रई सुधारा, वसीलनि जी मुनसिफ़ाणी विरिछ ऐं सभ खां आम इंसानी वक़ार जी बहाली, उहे सभु अमल बुनियाद बणिजी सघनि था। सिंध जे ॻोठनि में बुखायल माउ जे आङुरियुनि में सिसकंदड़ ॿार जी सदा हर ज़मीरदार दिलि लाइ हिकु अपील आहे। मुआशी पॉलिसियुनि खां अॻु इंसानी पॉलिसियुनि जी ज़रूरत आहे। बुख हिकु शख़्सी अलमियो न आहे, उहा इज्तमाही नाकामी जी अलामत आहे। सिंध जी ज़मीन ते बुख जूं छांवरियूं फ़क़्ति अणतरसियल मनसूबनि जो नतीजो न आहिनि, बल्कि फ़िक्र जी खोट ऐं फ़लसफ़े जी ग़फ़लत जो नतीजो बि आहिनि। वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट सिर्फ़ु अंग अखर न आहिनि, उहे आहिनि उहे ज़ख़्म जिन खे सम्झण लाइ शुमारनि खां वधीक ज़मीर जी अखि घुरिजे। असांखे हाणे उहो सुवालु पुछणो पवंदो, छा असां सिर्फ़ु अंग ॻणींदासीं या इंसानी जे ज़ख़्मनि खे महसूसु करे हिकु अहिड़ो समाज जोड़े सघंदासीं जिते बुख तारीख़ न माज़ी बणिजे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक लेखराज मेघवाड़ जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साइमुचा उमरकोट सां वास्तो रखंदड़ नामियारो शाइर अल्लाह बचायो बजीर बि विछड़ी वियो। नामियारे शाइर अल्लाह बचाए बजीर जो जनम उमरकोट शहर में थियो। तालीम बि उमरकोट शहर मां ई हासिलु कयाई। नंढपिण में पढ़ण ऐं रेडियो ॿुधण जो शौक़ु होसि। 9 क्लास में हो त संदसि वालिद गुज़ारे वियो हो। उनखां पोइ खेसि वॾे भाउ संभालियो। 5 सालनि ताईं बेरोज़गारी खे मुंहुं ॾींदो रहियो ऐं पोइ उस्ताद तौरु खेसि नौकिरी मिली। नौकिरी मिलण जे 2 सालनि खां पोइ हुन शादी कई। खेसि 5 ॿार थिया, 1 न्याणी, 4 पुटनि जो औलाद। हुन लिखण जी शुरूआति रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम सुगंध जे सिलसिले सुरी सोच में लिखण सां कई। हुन लिखण जी शुरूआति 1992 खां कई हुई। रेडियो खां उत्साह मिलियसि। किताबनि पढ़ण जो सिलसिलो सैयद माकन शाह रिज़वी जी हिम्मत अफ़ज़ाई ऐं हाजी सां जी सोहबत सां शुरू कयाई ऐं पोइ हू शाइर थी वियो। संदसि शाइरी केतिरनि रिसालनि में छपिजी मंज़र आम ते आई। हुन हिकु उस्ताद तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। काल्ह बीमारी सां झेड़ींदे रूहल वाह में हुन पसाह पूरा कया। अल्लाह बचाए बजीर लिखियो हो त मुंहिंजे इश्क जो तूं असासो आहीं, तूं मूड़ी पूंजी ऐं मुनाफ़ो आहीं। उहा जीत तुंहिंजी चइबी वॾी का सॼी शाइरी जो ख़ुलासो आहीं। सुखनि में तूं शामिल सदा रहीं थी, ॾुखनि में तूं ॾढको दिलासो आहीं। कॾहिं पोइ पटण ऐं गुलनि में घुमी थी, कॾहिं रूह थर जो को तासो आहीं। परे तूं रहीं थी चरियो मगर ॿुध, मुंहिंजी कुंड तूं को पासो आहीं। तोड़े जो तख़्त ऐं ताज कोन्हे को, तॾहिं मुनाफ़क़त जो रिवाज कोन्हे को। दिलि इश्क जे उन दर्जे ते न पहुती, रूह मंसूर बिन हलाज कोन्हे को। तोड़ ताईं निभाई त को तारीख़ बि ठहे, उनखां वधि को ख़िराज कोन्हे को। मुहांगाई खे संदो ॾियूं किथ ॾियूं, ग़रीब वटि त को इलाज कोन्हे को। ॻाल्हि सिंध जी त कीअं हथु खणूं, पंहिंजो को अहिड़ो मिज़ाज कोन्हे को। वक़्त ऐं हालात जो मटाए बि सघे न, अहिड़ो को पथर बि पुखराज कोन्हे को। तूं काती खां तिखी हुए धार में, मां मुर्की ऐं पइजी वियुसि डार में। ॼण घटाऊं के वसनि भिट मथे, तूं नदी थी पई वहीं जो तार में। मां धनारण जीअं ॾिसां तोखे पियो, तूं वञी थी ॼण चड़े जी लार में। न ॿुढापे जो गिरहण तोखे लॻे कॾ, ताज़नि गुलनि जी तूं रहीं हिसार में।
कृष्माती का कशिश तो में रखेला मूं लाए उतरी पई कंहिं अवतार में। तो अहिड़ी मासूमियत भला आंदी किथां, मुरकंदो चहिरो ॾिसां तुंहिंजो ॿार में। हाण मच्छीअ जीअं तड़पंदो थो रहां, जो तो छिके विधो हो नेणनि जार में। के मोहबतनि जा सफ़ीर माण्हू, इश्क कयासे असीर माण्हू। लोक लताड़े वञे लंघे थो, अज़ल खां आहियूं फ़क़ीर माण्हू। तारीख़ में सोई ज़िंदा आहे, जो न विकिणे ज़मीर माण्हू। दरवेशी बि सिफ़त ख़ुदा जी, सन्नत भगत के कबीर माण्हू। ख़ुदा का ख़ल्क़ी मिटी बि थोरी, सैयदा सिंध जो ख़मीर माण्हू। पहिरीं तोखे पसण जे लाइ पियो, सिके बचायो थो बजीर माण्हू। ऐं हाणे अचो था अलाह बचाए बजीर खां, फिराक हाले पुटे जो ख़ूबसूरत ग़ज़ल ॿुधूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में मकानी इदारा इन्ही करे आहिनि त जीअं हेठीं सतह ताईं इख़्तियार मिली सघनि ऐं शहरनि खे सहूलियतूं फ़राहम थी सघनि। नंढा तरक़ियाती कम हुजनि या वरी सफ़ाई सुथराई वारा कम, उहे मकानी इदारनि हवाले ई हूंदा आहिनि। पर पाण ॼाणूं था त करप्शन जी अॾोही इन्हनि इदारनि खे अहिड़ी लॻी आहे जो हाणे ही इदारा बेलाभ बणिजी विया आहिनि। इन समूरी सूरत हाल ते ग़ुलाम हुसैन जूणो लिखे थो, सिंध में इलाक़ाई ऐं मक़ामी सतह ते आवाम जा मसइला हल करण ऐं खेनि बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ मकानी खातो क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंजी अॻु में कारकर्दगी ॾाढी सुठी हूंदी हुई। माण्हुनि जा मसइला हल कया वेंदा हुआ, पर पोइ आहिस्ते आहिस्ते हिन खाते बि पोयां पेर करणु शुरू कया। अलाए कंहिंजी नज़र लॻी जो कारकर्दगी जे लिहाज़ खां ज़ीरो ते वञी पहुतो। उन खाते जी नाक़स कारकर्दगी ॾिसण में अचे थी, जंहिं करे सॼी सिंध खंडर ऐं तबाह थींदी पई वञे। चौधारी रहिड़ियूं आहिनि, पर केर बि ॿुधण वारो नाहे। को दाद रसी करण वारो कोन थो ॾिसण में अचे। खाते खे मिलंदड़ समूरी बजट कंहिं बि कम में इस्तेमालु कोन थी कई वञे। इहा ख़बर नाहे त कंहिंजे खीसे में पइजी रही आहे। जरका समूरी रक़म गड़कायो वञनि, अवाम साॻियो सूरनि में रहे थो। माण्हुनि जी केर बि सार संभाल कोन थो करे। अवाम जा ॾुख ऐं दर्द कोन था ॿुधा वञनि। ईअं थो महसूसु थिए त बल्दियाती या मकानी इदारनि वारो खातो हिते मौजूदु ई नाहे। उहो खातो अवाम खे को बि लाभ कोन थो ॾे। इन सूरत हाल खां हुकूमत जा पासबान बख़ूबी वाक़ुफ़ आहिनि, पर उहे बि करप्शन कदरनि जे ख़िलाफ़ को बि क़दम कोन था खणनि। उनजो ख़ासि सबबु इहो आहे त मज़कूरा अमलो संदन मनपसंदि आहे। उन्हनि खे नवाज़ण लाइ ईअं कयो पियो वञे। एंटी करप्शन खातो बि बल्दियाती इदारनि जे ॾाढो बेवस ऐं लाचार आहे। जेकॾहिं पुछाइण जो अमल बंदि रहियो त अञा वधीक करप्शन जे कम में तेज़ी ईंदी, जंहिंखे रोकणु ॾाढो ॾुखियो ऐं मुश्किल थी पवंदो। जंहिं लाइ इख़्तियारनि खे हींअर खां ई अखि पटणु घुरिजे ऐं उन करप्शन खे रोकण लाइ क़दम खणणु घुरिजनि। मञा थो त समूरा चेयरमैन, वाइस चेयरमैन, टाउन ऑफिसर या काउंसलर बि हिन कुदे कम में मुलविस कोन आहिनि, पर उन्हनि मां के ईमानदार आहिनि जेके पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अहसन तरीक़े सां निभाइनि था, अवाम जी सही नमूने सां ख़िदमत कंदा रहनि था, अवाम जे मसइलनि खे हल करण खां गाफ़िल कोन आहिनि ऐं मसइलनि हल करण में काहिली कोन अथनि। हूअ हुकूमत तरफ़ां मिलियल मदद हक़दारनि ताईं पहुचाइण में देरि कोन था कनि, पर अहिड़ा माण्हू तमामु थोरा आहिनि। कंहिंसां शिकायत कजे, कंहिंखे पंहिंजे ॾुख ऐं दर्द जो दास्तान ॿुधाइजे। सभु गूंगा बोड़ा ऐं अंधा लॻा पिया आहिनि, जंहिं करे उन्हनि ते केतिरो बि अफ़सोस कजे सो बिल्कुलु थोरो आहे ऐं न हुअण जे बराबरि आहे। इहा बि हक़ीक़त आहे त सॼी सिंध में मकानी इदारनि तरफ़ां को बि तरक़ियाती कमु ॾिसण में कोन थो अचे, न वरी का आवाम खे सहूलियत बि ॾिनी पई वञे। सिंध वासी बुनियादी सहूलियतुनि खां बिल्कुलु वांझल आहिनि ऐं पंहिंजी क़िस्मत रोई रहिया आहिनि। इहो सिलसिलो ईअं लाॻीतो बरक़रार रहियो त सिंध में तबाह जो मंज़र ॾिसण में ईंदो। बल्दियाती इदारा हिन वक़्तु पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण खां काफ़ी परे थींदा पिया वञनि। माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं, तालीम, सिहत
गंदे पाणी जे निकाल ऐं तफ़रीह लाइ को इंतज़ाम न थियण करे माहौल ते ख़राब ऐं मनफ़ी असर पइजी रहिया आहिनि। आउं सम्झां थो त जेका करप्शन मज़कूरा खाते में कई पई वञे अहिड़ी ॿिनि खातनि में घटि आहे। सोलर प्लेटूं, नलका ऐं सिलाई मशीनूं वग़ैरह बि मनपसंदि माण्हुनि में विरहायूं पियूं वञनि। हिकु काउंसलर खां मूं पुछियो त ॻोठ में अवां सोलर प्लेटूं माण्हुनि में विरहाए ॾिनियूं आहिनि। जिन माण्हुनि खे उहे ॾिनियूं अथो उन्हनि सभिनी खां फिलाणो माण्हू वधीक ग़रीब आहे। संदसि माली हालति इंतिहाई कमज़ोर आहे। उनखे उहा प्लेट मिलणु घुरिजे हा त उन साहिबु चयो त उहो असांजो वोटर न आहे, जंहिं करे असां खेसि नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। उहो जवाबु ॿुधी ॾाढो ॾुख थियो त असांजो वोटर न आहे त खेसि सोलर प्लेट कोन ॾिनी वेंदी। पोइ उहा अवामी ख़िदमत त कोन चइबी, उहा पार्टी वारनि जी ख़िदमत आहे। हुकूमत जमहूरियत जी दावेदार आहे। आवाम जी ख़िदमत करण खे अहमियत ॾियण लाइ रोज़ाना वज़ीर ऐं मशीर बयान ॾेई रहिया आहिनि, पर उहे बयान हक़ीक़तनि जे उबतड़ आहिनि। उन्हनि बयाननि खे साबिया करण लाइ ॼाणायल खाते जे अमले जी कन मरोट करणु ज़रूरी आहे त जीअं उहो अमलो अवाम जी सही माना में ख़िदमत करे सघे, अवाम खे बुनियादी सहूलियतूं मिली सघनि। उहे सहूलियतूं मिलण सां सिंध वधीक तरक़ी करे सघे थी। जेकॾहिं ईअं न कयो वियो ऐं मौजूदा हालत बरक़रार रही त पोइ जेतिरो बि अफ़सोस कजे सो न हुअण जे बराबरि आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ग़ुलाम हुसैन जूणे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिबु अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा पाण ॼाणूं था त फ़नकार आफ़राडर लाइ सरापा एहतिजाज बणियल हुआ। मुख़्तलिफ़ शहरनि में हुननि एहतिजाजी मुज़ाहिरा कया ऐं ॻाए वॼाए एहतिजाज पिणु कयो। संदन एहतिजाज जो जिते तालीम वारे वज़ीर नोटिस वरितो उते हुन हिकिड़ो बयान बि जारी कयो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सिंध जे तालीम वारे वज़ीर चयो आहे त म्यूज़िक टीचरनि खे हाणे इंटर्नशिप प्रोग्राम तहत तालीम खाते में रखियो वेंदो, जेके इंटरनी उस्ताद हूंदा। अॻ में इहो चयो पियो वियो त केतिरा ई फ़नकार अहिड़ा आहिनि जेके अवर एज थी चुका आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे हाणे जॉइनिंग नथी ॾेई सघिजे। जंहिं मसइले जो हल इहो ई कढियो वियो जो इंटर्नशिप प्रोग्राम तहत उन्हनि उस्तादनि खे रखियो वेंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त इंटर्नशिप प्रोग्राम छा हुजे थो। इन ते जॾहिं बि नज़र डोड़ायूं था त असांखे उहे इंटरनी उस्ताद यादि अचनि था जेके साल अॻु तालीम खाते मां कढिया विया हुआ। तालीम खाते में सब्जेक्ट स्पेशलिस्ट तौरु भर्ती थियल इंटरनी उस्तादनि ते जेकॾहिं नज़र डोड़ाइजे त उन्हनि खे आरज़ी बुनियादनि ते भर्ती कयो वियो हो, छो त पाकिस्तान समेत दुनिया में किथे बि इहो मिसाल नथो मिले जो इंटर्नशिप प्रोग्राम तहत कंहिंखे रखियो वियो हुजे ऐं पोइ उनखे पको कयो वियो हुजे। इंटर्नशिप प्रोग्राम तहत भर्ती थियल उस्तादनि खे नेकाली ॾिनी वई हुई। जॾहिं इंटर्नशिप प्रोग्राम तहत उस्तादनि खे रखियो वियो हो त उन्हनि खे ऑफर ऑर्डर में इहो लिखी ॾिनो वियो हो त कंहिं बि सूरत में तव्हांखे पको न कयो वेंदो ऐं उन में इहो बि मेंशन कयो वियो हो त अव्हांखे हर महीने 60,000 रुपया वज़ीफ़ो ॾिनो वेंदो, जंहिंमें के बि अलाउंस वग़ैरह शामिल न हूंदा। ऐं पोइ उन्हनि उस्तादनि जा 6 महीननि में बिल पास कया वेंदा हुआ, जिन मां 3 महीननि जी बजट रिलीज़ थींदी हुई ऐं 3 महीननि खां पोइ गॾियल तौर ते उन्हनि खे पघारूं मिलंदियूं हुयूं। पघारूं वठण लाइ बि उन्हनि खे दरबदरी जो दर्द भोगणो पवंदो हो। सभ खां अॻु में इदारे जे प्रिंसिपाल खां बिल ठाराइबा हुआ, उन ते सही थींदी हुई, जंहिंखां पोइ DO सही कंदो हो। DO जी सही खां पोइ उन्हनि खे ट्रेज़री ऑफिस में पंहिंजा बिल जमा कराइणा पवंदा हुआ, जितां खेनि चेक मिलंदा हुआ ऐं उहे किरास चेक अकाउंट में जमा थींदा हुआ। प्रिंसिपल या हेड मास्टर वटां त बिल सही थी वेंदा हुआ, पर DO ऑफिस में 2-4 रुपया लाज़मी तौरु इंटरनी उस्तादनि खे भरणा पवंदा हुआ। उनखां पोइ ट्रेज़री जो हिसो अलॻि ॾियणो पवंदो हो।
इन समूरे सूरत हाल खां पोइ नेठि वञी बिल पास थींदा हुआ, पर जॾहिं इंटरनी उस्तादनि खे नेकाली ॾिनी वई उहो बि अजीब इतफ़ाक़ कयो वियो। अगस्त महीने जे आख़िरी हफ़्ते में नोटिफिकेशन जारी करे उन में लिखियो वियो त 30 जून खां इंटरनी उस्तादनि जो मुदो पूरो थी चुको आहे। अञा ताईं इंटरनी उस्तादनि खे अगस्त में कयल ड्यूटी ऐं जुलाई जी पघार बि न मिली सघी आहे, जॾहिं त उन्हनि खे को तजर्बे जो सर्टिफिकेट बि न ॾिनो वियो। हाणे जेके इंटरनी उस्ताद तौरु फ़नकार भर्ती थींदा, छा उन्हनि खे पेंशन मिली सघंदी? छा उन्हनि जो सिर्फ़ु मुआवज़ो मुक़ररु हूंदो जेको वज़ीफ़े जे नाले ते हू खणंदा, या वरी उन्हनि जो को सर्विस स्ट्रक्चर ठाहियो वेंदो, या वरी पघारनि लाइ बि हू साॻियो कलाम ॻाईंदा त आसरनि में असांखे रुलाए छॾी इहो छा कई? इन लाइ उस्तादनि खे जॉइनिंग करण खां अॻु 100 भेरा सोचणो पवंदो ऐं जेको उन्हनि खे ऑफर आर्डर मिलंदो उन ते पिणु खेनि वीचारणो पवंदो। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन